Welcome to Time News Studios. You are watching 4 p.m. Bulletin. पानी जे ढुकल है रत दे आखिरी फुड़े ताई में जंग कंदासी सिंधु ते धाड़ो कैनाल समूरा सिंधु खांदा रे सिंध में पानी की खोट खतरनाक हद ताईं वधी वई। ओडू बिराज वटि वहकरनि में 1035 क्यूसेक जी लात रिकॉर्ड। सखर वटि पानी खोट 46 सैकड़ो खां बि वधी वई। सखर बिराज जो मथां वहकरो 24,010 क्यूसेक मां घटिजी 22,550 क्यूसेक वञी पहुतो। वहकरनि में तेज़ी सां लात सबबि कोटड़ी बिराज जे वधीक मुतासिर थियण जो ख़दशो। कोटड़ी बिराज जो वारो छोड़ बदस्तूर बंद, ठटे सजावल बदीन ऐं टडो मोहम्मद खान ज़िलनि खे पाणी फराहमी खतरनाक हद ताईं घटाई वई। चइनी ज़िलनि जे वाहन ऐं शाख़ुनि मां बारियूं डामण लॻी। ॾुकार जहिड़ी सूरत-हाल। तकरारी किनालनि ऐं 26 आइनी तरमीम ख़िलाफ़ वकीलनि जो हैदराबाद खां कराची ॾांहुं मार्च रवां। हैदराबाद सेशन कोर्ट खां निकितल मार्च में वॾे अंग में वकील औरतूं बि शरीक। नूरियाबाद पहुचण ते मार्च जी शानदार आजियां। कराची प्रेस क्लब आॾो बि तकरारी किनालनि ख़िलाफ़ वकीलनि जो एहतजाज जारी। वकीलनि जे मार्च सबबि FDC पुल वटि पुलिस जा वॾा टाला मुक़रर। चराए फिसल ते कंटेनर पहुचाया विया। अधु रोड कंटेनर रखी बंदि। ट्रैफिक रवानी मुतासिर। तकरारी किनालनि ख़िलाफ़ ठटे में बि वकीलनि पारां अदालती कार्रवाई जो बाइकाट। मोरे में बि वकीलनि पारां अदालती कार्रवाई जो बाइकाट करे कोरट खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। तकरारी किनाल मनसूबो रद्द करण जो मुतालबो। औरतुनि जे आलमी ॾियारे ते मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं कढी सिंधु दरिया खे बेटा पेश। मलीर में फिशर फोक फोरम पारां समर में गुल निशावर करे सिंधु दरिया खे बेटा पेश कई वई। हैदराबाद में बि सिंधु यूनाइटेड पार्टी जे औरत विंग पारां ओल्ड कैंपस खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। सिंधु दरिया ते किनालनि जी अदावत ख़िलाफ़ नारा। ठरी मिरवा में औरतुनि नाका चौक खां प्रेस क्लब ताईं रैली कढी। औरत अॻुवाणनि चयो आहे त सिंध जे आबाद ज़मीनुनि खे बंजर बणाए चोलिस्तान जे रेगिस्तान खे आबाद करण लाइ सिंधु दरिया मां किनाल कढी कंहिं बि सूरत में क़बूल न कया वेंदा। फौरी तौर ते तकरारी फ़ैसिलो वापसि वठण जो मुतालबो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में शागिर्दनि बि तकरारी किनाल रिथल ख़िलाफ़ रोडनि ते निकिरी आया। जामशोरे में शागिर्दनि जो सिंध यूनिवर्सिटी सोसाइटी खां डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब ताईं पैदल मार्च। गंबट में गिम्स मेडिकल कॉलेज जे शागिर्दनि जो किनालनि जी अदावत ख़िलाफ़ गिम्स 0 पॉइंट खां बाईपास ताईं रैली कढी नारेबाज़ी। कंबर में शागिर्दनि जिना बाग खां एहतिजाजी रैली कढी प्रेस क्लब अॻियां धरणो हुयो। लाड़काणे में शागिर्दनि जो नश्तर रोड खां रैली कढी प्रेस क्लब अॻियां एहतिजाज। नौशरो फिरोज़ में शागिर्दनि जो प्रेस क्लब आॾो कैंप लॻाए एहतिजाज। शागिर्द अॻुवाणनि चयो आहे त सिंध जे पाणी ते धाड़ो कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। किनाल कढिया विया त मज़ाहमत कंदासीं। सिंध जे पाणी ते धाड़े ख़िलाफ़ MQ हक़ीक़ी जे सरबराह आफ़ाक़ अहमद बि एहतिजाज जो ऐलान करे छॾियो। कराची सिटी कोर्ट में सिंधु इंडस लायर्स फोरम पारां सिंध जे पाणी ते धाड़े ख़िलाफ़ 2 महीननि खां एहतिजाजी कैंप जारी। MQ हक़ीक़ी जे सरबराह आफ़ाक़ अहमद कैंप में पहुची वकीलनि सां यकजहती जो इज़हार कयो। आफ़ाक़ अहमद चयो त पंजाब सिंध जे पाणी ते धाड़ो हुयो त असां बि एहतिजाज कंदासीं। हुक्मरान पंहिंजे मुफ़ाद ख़ातिर सिंध जे मुफ़ाद जा सौदा करे रहिया आहिनि। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे जो सिंधु दरिया मां वधीक 6 किनाल कढण जी मंज़ूरी ॾिनी वई। सिंध असेंबली मां किनाल ठाहिण वारे मंसूबे ख़िलाफ़ ठराव पास कयो वञे। कराची में औरत अॻुवाणनि पारां औरत मार्च 11 मई ते करण जो ऐलान। कराची प्रेस क्लब में पहुची कॉन्फ्रेंस कंदे शीमा करमाणी, फहमीदा रियाज़ ऐं ॿियनि औरत अॻुवाणनि पारां सिंध जे पाणी ते धाड़े ऐं किनाल रिथा ख़िलाफ़ नारेबाज़ी। औरत अॻुवाणनि चयो आहे त माहिगीर औरतुनि जो गुज़ारो पाणी आहे, दरिया में पाणी न आहे। को मुतबादल रोज़गार न हुअण करे परेशान आहिनि। माहिगीरनि जे लाइ का पॉलिसी न आहे।
गैरकानूनी तौर तरसियल परडेन ऐं अफ़गान शहरनि ख़िलाफ़ 31 मार्च खां पोइ सख़्त एक्शन जो फ़ैसिलो सिक्योरिटी ज़रिए जो चवणु आहे त गैरकानूनी परडेन जे ॾे वापसी जी डेडलाइन में वाध न कई वेंदी। गैरकानूनी तरसियल अफ़गान सिटीज़न कार्ड होल्डर्स खे पाकिस्तान छॾे डेडलाइन 31 मार्च आहे। पाकिस्तान में रहंदड़ समूरनि अफ़गान शहरनि खे वाज़िह हिदायतूं ॾिनियूं वयूं आहिनि त हू बाइज़त तरीक़े सां ॾे वापसि हलिया वञनि। सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि पाकिस्तान में उधंदड़ दहशतगर्दी जे वाक़िअनि में अफ़गान शहरनि जे सिधी रीति मुलविस हुअण बाबति फ़ैसिलो कयो वियो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जे तरफ़ां गैरकानूनी शहरनि जे ॾे वापसी जी पॉलिसी ते अमल दरामद जारी। पाकिस्तानी गैरकानूनी शहरनि खे खणी ॿियो जहाज़ ईंदड़ हफ़्ते पाकिस्तान पहुचण जो इम्कान। पाकिस्तानी सफ़ारतखाने जे ज़रिए जो चवणु आहे त अमरीकी जहाज़ में 8 वधीक पाकिस्तानी गैरकानूनी शहरनि खे ॾे वापसि पहुचाए वेंदो। ईंदड़ हफ़्ते डिपोर्ट थींदड़ रुगो 2 पाकिस्तानियुनि जो ॾोहारी रिकॉर्ड मौजूदु आहे। अमरीका में गैरकानूनी तौर तरसियल शहरनि में सलीम नवाज़, सलमान अज़ीम खान ऐं ख़ालिद मसीह शामिल शहरनि खे ख़ासि अमरीकी जहाज़ ज़रिए नूर खान एयरबेस ते पहुचाए वेंदो। PTI जे गिरफ़्तार सेनेटर उन अब्बास बप्पी खे प्रोडक्शन ऑर्डर ते सेनेट में पेश कयो वियो। सेनेट चेयरमैन यूसुफ रज़ा गिलानी सेनेटर एजाज़ चौधरी जे प्रोडक्शन ऑर्डर ते अमल न थियण ते मामिलो इस्तेहक़ाक़ कमेटी ॾांहुं माणे छॾियो। सेनेट चेयरमैन रूलिंग ॾींदे चयो त सेनेटर एजाज़ चौधरी जा प्रोडक्शन ऑर्डर जारी कया विया हुआ। उन अब्बास ऐं एजाज़ चौधरी जी गिरफ़्तारी जे मामले ते आगाह न कयो वियो। प्रोडक्शन ऑर्डर ते अमल दरामद न करे अथॉरिटी खे चैलेंज कयो वियो। मामिलो इस्तेहक़ाक़ कमेटी हवाले कयां थो। सेनेटर उन अब्बास चयो त मूंखे ऐवान में पेश करण जी ख़ुशी खां वधीक ॾुख आहे त सेनेटर एजाज़ चौधरी खे पेश न कयो वियो। सेनेट चेयरमैन जे प्रोडक्शन ऑर्डर खे हिकु भेरो ॿीहर मज़ाक़ बणायो वियो ऐं ॿुधायो वियो त अव्हां जे प्रोडक्शन ऑर्डर जी का बि हैसियत न आहे। अव्हां खे राज़ी करण लाइ मुंहिंजे प्रोडक्शन ऑर्डर ते अमल दरामद थियो छो त मूंखे पेश न कयो वञे हा त अव्हां इजलास जी सरबराही न कयो हा। उन अब्बास बप्पी पंहिंजा प्रोडक्शन ऑर्डर रद्द करण जो मुतालबो कंदे चयो त वापसि जेल वञणु चाहियां थो। जेसीं ताईं एजाज़ चौधरी खे पेश नथो कयो वञे मूंखे बि पेश न कयो वञे। कानूनी घुर्जूं पूरियूं करण बाद आज़ादी हासिल कंदुसि। कंहिं बि अॻूणी हुकूमत खे अवाम जी भलाई जा मनसूबा बंदि न करणु घुरिजनि। हर हुकूमत खे सुठनि कमनि खे जारी रखणु घुरिजे। औरतुनि ते तशदुद ख़िलाफ़ कानून साज़ी कई आहे। पंहिंजे किरदार सां औरतूं पाकिस्तान जी तक़दीर बदिलाए सघनि थियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो तक़रीब खे ख़िताब। कानून वारे वज़ीर सेनेटर आज़म मज़ीद दाड़ चयो आहे त औरतूं क़ौम जो महिमार आहिनि। असां औरतुनि खे ख़ुदि मुख़्तियार बणाइण जी पॉलिसी तयारु कई आहे। वज़ीर आज़म हाउस में औरतुनि जी ॾियारी ते कोठायल ख़ासि तक़रीब खे नफ़ीस शाह ऐं ॿियनि औरत अॻवाननि बि ख़िताब कयो। औरतुनि खे तालीम, मईशत ऐं क़यादत में अॻिते आणणु सॼी क़ौम जे मुफ़ाद में आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जो औरतुनि जे आलमी ॾियारे ते पैगाम। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त औरतुनि खे हाणे बि तशदुद ऐं ख़राब सलूक जहिड़नि चैलेंजिस जो मुंहुं ॾिसणो पइजी रहियो आहे। औरतुनि जे तहफ़ुज़ ऐं माशी आज़ादी लाइ वधीक क़दम खणण जी ज़रूरत आहे। APP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजे बयान में चयो त औरतुनि जो क़दुरु ऐं एतिराम कयो वञे। मुआशरे जी तरक़ी औरतुनि जे हक़नि खां सवाइ मुमकिन न आहे। अहिड़ो माहौल ठाहिणो पवंदो जिते औरतूं पाण खे महफ़ूज़ महसूसु कनि। को हया हूंदो आहे, को शर्म हूंदो आहे। बकरी चोरी, मोटरसाइकिल चोरी ऐं पेट्रोल पंप तां फुर्जा केस दाख़िल कया विया आहिनि। NPP जे सरबराह मुर्तज़ा जतोई जूं नौशरो फिरोज़ जी ATC ॿाहिरियां मीडिया सां ॻाल्हियूं। मुर्तज़ा जतोई चयो त अदालत 3 केस ख़तमु करे छॾिया आहिनि। अञा 5 केस आहिनि। उमेद आहे त सियासी इंतकाम तहत दाख़िल कयल समूरा केस ख़तमु कया वेंदा। हाई कोर्ट 13 मार्च ते समूरनि केसनि जा तफ़सील घुरिया आहिनि। मूंखे उमेद आहे त जॾहिं तफ़सील हाई कोर्ट साम्हूं ईंदा त केस ख़तमु कया वेंदा। मुर्तज़ा जतोई बिलावल ज़रदारी क़त्ल केस में नौशरो फिरोज़ जी दहशतगर्दी टोड़ अदालत पहुतो। जज जे मोकल सबबि ॿुधणी 20 मार्च ताईं मुलतवी कई वई। शहदाद कोट में कशी केनाल मनसूबे ख़िलाफ़ आबादगारनि जो धरणो। सैफलाई मक्सी ब्रांच भरिसां नई सिम शाख जो कमु बंदि न थियो। आबादगारनि ऐं इलाइक़े वासियुनि में गणती। आबादगारनि जो चवणु आहे त अॻु ई RBOD तबाही मचाए छॾी आहे। लखे एकड़ ज़मीन सिम जे वरचड़े लाइ कशी केनाल मनसूबे सां इलाइक़े में तबाही ईंदी। फौरी तौर मनसूबे ते हलंदड़ कमु रोकियो वञे। ऐं दादू जी अदालत ॿाहिरियां 2 धुरनि में जहिड़ो लठनि ऐं सरूटनि जो वसकारो। 2 ॼणा ज़ख़्मी। भंड ऐं चांडिया धुरनि जा माण्हू हाज़ुरी ते अदालत पहुता। जहिड़ो थी पियो लठियूं ऐं सरूटा लॻण सबबि मनठार उस्मान, इस्माइल, अता मोहम्मद, वहीद चांडियो समेत 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया अस्पताल मुंतक़िल।